मुर्स त फॾो न त आहे जॾो। इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय श्री झूलेलाल। मां माया वसंदानी अॼु इन्हे सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे ॿुधाइण थी वञा। मुर्स त फॾो न त आहे जॾो। मुर्स माना मर्द ऐं फॾो मतिलबु को जवाब तलब, को झगड़ो। त मुर्स उनखे ई चइबो जेको जवाब तलब करे सघे, जेको झगड़ो करे सघे, जेको पंहिंजी ॻाल्हि मञाए सघे, फॾो करे सघे। न त आहे जॾो। अगरि उहो इहो नथो करे सघे त उहो जॾो आहे। जॾो मतिलबु बेकार आहे। उहो मुर्स ई कान्हे, उहो मर्द ई कान्हे, उहो बेकार आहे। त मुर्स त फॾो न त आहे जॾो। मां सम्झां थी तव्हांखे हिन पहाके जो मतिलबु सम्झ में अची वियो हूंदो। तव्हां पाण बि वापराईंदा ऐं तव्हां ॿियनि खे बि चवंदा कि इहे पहाका वापराइनि। जय श्री झूलेलाल। हिकिड़ो चवे ॿियो मञे, तिंजो पोरियो धणी बि न भञे। इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय श्री झूलेलाल। मां माया वसंदानी अॼु इन्हे सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे ॿुधाइण थी वञा। हिकिड़ो चवे ॿियो मञे, तिंजो पोरियो धणी बि न भञे। इन जो मतिलबु आहे ॿधीअ में ई ताक़त थींदी आहे। हिकिड़ो चवे ॿियो मञे, इन जो मतिलबु हिकु अगरि कंहिं ॻाल्हि कुझु चई आहे त ॿिए जो फर्ज़ु आहे उहो उनखे मञी वठे, उन में आर्ग्यूमेंट न करे, बहसबाजी न करे, उनखे मञी वठे। त तिंजो पोरियो धणी बि न भञे, मतिलबु अगरि उहे ॿई मिली करे कुझु कमु कनि था शांतीअ सां, हिक ॿिए जे चए अनुसार कमु कनि था, त उन्हनि जो कयल कमु, उन्हनि जो कयल हार्डवर्क खे धणी यानी भॻवान बि सकारतो ई कंदो आहे, उनखे बेकार न कंदो। त हिकिड़ो चवे ॿियो मञे, तिंजो पोरियो धणी बि न भञे। हाणे इन जी मिसाल ॾेई थी सघां। जीअं घर गृहस्थीअ में तव्हां ॾिठो हूंदो, घणेई घोट ज़ालनि जे विच में सुठी ॿधी हूंदी आहे। हिकिड़ो चवंदो आहे त ॿियो मञी वठंदो आहे, वरी ॿियो चवंदो आहे त पहिरियों मञी वठंदो आहे। त हिक ॿिए जे चए अनुसार हलंदा आहिनि त उहे उन्हनि जे पोरिये खे भॻवान बि सकारतो ई कंदो आहे। उन्हनि जी महिनत बेकार न वेंदी आहे, उन्हनि जे घर में बरकत ईंदी आहे, बहसबाजी न थींदी आहे, आर्ग्यूमेंट्स न थींदा आहिनि। त छा चइबो? हिकिड़ो चवे ॿियो मञे, तिंजो पोरियो धणी बि न भञे। मां सम्झां थी तव्हांखे इन पहाके जो मतिलबु सम्झ में अची वियो हूंदो। तव्हां पाण बि वापराईंदा ऐं ॿियनि खे बि चवंदा कि इहे पहाका वापराइनि। जय श्री झूलेलाल। जेॾा उठ तेॾा लोॾा। इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय श्री झूलेलाल। मां माया वसंदानी अॼु इन्हे सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे ॿुधायांव थी। जेॾा उठ तेॾा लोॾा। इन जो मतिलबु आहे जंहिं इंसान वटि जेतिरी वॾी जवाबदारी हूंदी उनखे ओतिरियूं ई वॾियूं परेशानियूं बि फेस करणियूं पवंदियूं, ओतिरियूं ई वॾियूं चिंताऊं, जवाबदारियूं, टेंशन्स ऐं उतार चढ़ाव हुनखे ॾिसणा पवंदा। त जेॾा उठ ओॾा लोॾा। हाणे इन जी मिसाल ॾेई थी सघां कि सम्झो घर गृहस्थीअ में ई ॾिसो तव्हां, घर जो मुखी मर्द हूंदो आहे, त का बि परेशानी थी अचे त उहा घणो करे मर्द खे ई ॾिसणी पवंदी आहे। घर में न्याणी वॾड़ी थी थिए, उनजी शादीअ जी चिंता, को मकान वठिणो आहे उन जी टेंशन, पुटु वॾो थियो उनजी शादी, उनखे को बिज़नेस अॾाई ॾियणु, को दुकानु वठी करे ॾियणु, या का ॿी बि का मुसीबत थी अचे या परेशानी थी अचे या का जवाबदारी आहे, उहा सॼी मर्द खे ई ॾिसणी पवंदी आहे। घणो करे माइनि खे, ज़ाइफ़ाइनि खे या ॿारनि खे इहे जवाबदारियूं न हूंदियूं आहिनि, त उन्हनि जे मथां एतिरियूं चिंताऊं, ओतिरा लोॾा बि न ईंदा आहिनि, उन्हनि खे उतार चढ़ाव बि ओतिरा न ॾिसणा पवंदा आहिनि। त चइबो जेॾा उठ तेॾा लोॾा। मां सम्झां थी तव्हांखे इन पहाके जो मतिलबु सम्झ में अची वियो हूंदो। तव्हां पाण बि इन पहाके खे ॻाल्हाईंदे ॿोलाईंदे कम में आणींदा ऐं ॿियनि खे बि चवंदा कि इहे पहाका कम में आणीनि। जहिड़ो सॾु ओड़ो जवाबु। इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय श्री झूलेलाल। मां माया वसंदानी अॼु इन्हे सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे ॿुधाइण थी वञा। जहिड़ो सॾु ओड़ो जवाबु। इन जो मतिलबु आहे कि अगरि तव्हां कंहिंखे सुठो ऐं मिठो सॾु कंदा त तव्हांखे जवाब बि ओड़ो ई सुठो ऐं मिठो मिलंदो। जहिड़ो सॾु ओड़ो जवाबु। हाणे हिते सॾ जो मतिलबु ईअं आहे कि तव्हां कंहिंखे कीअं था सॾु कयो। हाणे का सम्झो
कीअं का नंढी नेटरी छोकिरी आहे ऐं उनखे केरु चएसि आंटी, त इहो सॾु कीअं थियो? इहो सही सॾु न आहे। अगरि हुनखे केरु दीदी चएसि त वरी भले, अञा कुंवारी छोकिरीअ खे केरु चएसि आंटी त उहो सही सॾु न आहे। या का ॿुढी माई आहे, उहा कंहिं जवान माईअ खे ईअं थी चएसि की आंटी, त हाणे उहा आंटी उहो बि सही सॾु न आहे। त जहिड़ो सॾु ओड़ो जवाबु। पोइ थी सघे थो हुनखे कावड़ अची वञेसि, त जहिड़ो सॾु ओड़ो जवाबु। त कॾहिं बि कंहिंखे जेका बि सॾु कजे, जेका बि अंग्रेजी में चवंदा आहिनि एड्रेसिंग, त भई सही तरीक़े सां, सही नमूने सां ऐं सही शब्द इन में वापराइजे। त जहिड़ो सॾु ओड़ो जवाबु। अगरि तव्हांखे अगरि सुठो ऐं मिठो जवाबु खपे त तव्हां बि कंहिंखे सुठे ऐं मिठे नमूने सां सॾु कयो। त जहिड़ो सॾु ओड़ो जवाबु। मां सम्झां थी तव्हांखे इन पहाके जो मतिलबु सम्झ में अची वियो हूंदो। तव्हां पाण बि वापराईंदा ऐं ॿियनि खे बि चवंदा की इहे पहाका वापराइनि। जय श्री झूलेलाल।